अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। कामरेड ज़ुबैदा गांगरो जी याद में लिखियल लेख जेको लिखियो आहे हमीदा गांगरो। 8 मार्च जी तारीख़ जदोजहद जी अलामत तौर अहम हैसियत रखे थी। इहो न विसारणु घुरिजे त वक़्तु हालतनि सां कुझु ॻाल्हियुनि सां तब्दीली ऐं नवां लाड़ा पैदा थी सघनि था। बावजूदि उन जे त उन तारीख़ जी अहमियत मज़बूत किले वांगुरु तारीख़ी वर्कनि में अॾोल बीठल मिलंदी आहे। 8 मार्च वारे ॾींहं ते आउं जदोजहद जाखोड़ क़ुर्बानी उमेद ते ज़िंदा रहण वारे हिकु किरदार खे यादि कंदुसि जेका मुंहिंजी भेण ज़ुबैदा गांगरो आहे, जेका कुझु ॾींहं अॻु विछड़ी वई। ज़ुबैदा गांगरो जी कथा बि वॾी अहमियत ऐं सुञाणप रखंदड़ आहे। बालक पिणी खां सम्झ भरी थी त नज़रियाती शऊर जी चादर मथे ते वेढ़े अॻिते कदम वधायाई। संदसि जनम शाह इनायत शहीद जे नारे ऐं क़ुर्बानी ॾींदड़ हारी हक़दार सां वचन कंदड़ जदोजहद जी अलामत कामरेड हाशिम गांगरो जे घर थियो। पीउ जो साथ निभाइण लाइ निढे हूंदे खां हारी हक़दार जो ॻाढ़ो झंडो मज़बूती सां हथनि में पकिड़े अॻिते कदम वधाइण जी सिख्या वरिताई। कामरेड हाशिम गांगरो ॿारनि खे रांदीका वठी ॾियण बजाए खेनि अख़बारूं ऐं किताब वठी ॾियण खे तरजीह ॾिनी ऐं पोइ शौर जी दुनिया में ज़ुबैदा गांगरो, मुंहिंजी वॾी भेण ख़ुर्शीद गांगरो, निढी भेण हमीदा गांगरो, भाउ शफ़ात गांगरो ऐं फैज़ गांगरो जे असर हेठि रही जाखोड़ी सोच खे माठो थियण न ॾिनाई। नंढे हूंदे खां इंसाफ़ ऐं हक़ घुरण जा बैनर ऐं प्ले कार्ड खणी पंहिंजे बाबा जी रहनुमाई में सियासी सफ़र जी शुरूआति कई। स्कूल खे कॉलेज जो दर्जो ॾियण लाइ मेहरापुर हाई स्कूल जो एहतिजाज शीहे जी दीवार वांगुरु धमकियुनि जहिड़नि बेबुनियाद रवैयनि ऐं रुझाननि खेसि मायूस थियण न ॾिनो। अदी ख़ुर्शीद जी जल्द शादी थी। हुन रोहड़ी सीमेंट फैक्ट्रीअ तनज़ीम जे साथी यूनियन जे अॻुवाण इसरार ख़ान जो घर वसायो, पर हुन पंहिंजी निढी भेण हमीदा गांगरो, जेका स्कूल यूनियन जी जनरल सेक्रेटरी हुई, तंहिंसां गॾिजी जदोजहद जे सिलसिले खे हलायो। आख़िर में पुरमन एहतिजाज जुलूस जी शक्ल इख़्तियार कई, जंहिंमें शहर जे माण्हुनि ऐं दुकानदारनि शिरकत कई। पर जॾहिं हिकु कंपाउंडर क्लिनिक बंदि करणु लॻो त उनखे चयोसीं त तव्हां क्लिनिक खोलियो जो अक्सर ॻोठनि जा मरीज़ इलाज लाइ ईंदा हुआ। तोड़ जो हमीदा गांगरो स्कूल जी जनरल सेक्रेटरी हुई, पर ज़ुबैदा गांगरो जो वर्ताव वॾी भेण वारो ऐं इस्लाह कंदड़ हुयो। जलूस दौरान पुलिस लाठीचार्ज करण जी कोशिशि कई, पर आदि ज़ुबैदा हिमत सां मुक़ाबिलो करे अॻिते वधणु लॻी। पुलिस जी लाठीचार्ज ते SNSF जो तनज़ीमी साथी मियांदाद ख़ासखेली पुलिस ते मच्छरजी पियो त तव्हां असांजी भेण खे लठ कीअं हई। पोइ पुलिस बि थोरो पोइते थी ऐं मेहरापुर जे सोड़ियुनि घटियुनि मां निकिती त हुसैनी चौक ते ॼण पुलिस जो घेराव कयो वियो। नतीजे में पुलिस कंडियारो नवाबशाह ऐं नौशरो फिरोज़ खां घुराई वई, जेका शहर खां चङी तरह वाक़ुफ़ु न हुई। पोइ असांजो कामयाबु जुलूस आख़िर स्टेशन ते पहुतो। उतां ॿियनि जूं तक़रीरूं थियूं। जलूस दौरान ॾाहिरी, जंहिंजो नालो यादि नथो अचे, स्कूल फेलू हो, त गॾे खे बीठल ॾिसी चयो त हिन खे गिरफ़्तार कयो। 144 जी ख़िलाफ़ वर्ज़ी थो करे। बिल्कुलु ईअं जे मसरूर कमिश्नर जो नालो कुते ते लिखियो वियो हो, उन कुते खे बि शूट कयो वियो हो। हिन मुल्क जे इक़्तिदार माणींदड़नि जा पंहिंजा मयार आहिनि। इलेक्शन खां पहिरीं आवाम खां वोट वठणु वेंदा, पर इलेक्शन खां पोइ आवाम सां नाइंसाफ़ी ऐं इस्तहसाल जो रवैयो रखंदा आहिनि। 1975 में औरतुनि जो आलमी साल हो, जेको नुसरत भुट्टो साहिबा पाकिस्तान में पहिरियों भेरो भरपूर नमूने साल मल्हाइण जो ऐलान कयो हो, पर खेसि शायदि इहा ॼाण न हुई त संदसि पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुक्मरानी में मेहरापुर शहर मां स्कूल जे शागिर्दनि तरफ़ां एहतिजाज करण ते शाम थींदे पुलिस बाबा खे साण करे घर जी ॾाकण जो दरवाज़ो खड़काए बाबा खां चवरायो त पुट, पुलिस तव्हां खां थाणे ते को बयानु वठंदी। जॾहिं त पुलिस खे असां भेनरनि खे गिरफ़्तार करणो हो। मेहरापुर निढो शहर ऐं न्याणियुनि से बि स्कूल जूं शागिर्द आणियूं। उन्हनि जी गिरफ़्तारी शहर जे माण्हुनि लाइ लहू कांडारींदड़ ऐं छिरकाईंदड़ वाक़ियो हो। शहर जा दुकान बंदि पिया थियनि। शाही बाज़ार जो रस्तो सिधो थाणे पियो वञे। हाणे उन रस्ते ते सुबुह जो फ़ल्क शगाफ़ नारा हणंदे जलूस कढियो वियो ऐं राति थींदे पुलिस ॿिनि न्याणियुनि ऐं संदन वालिद साहिब खे इन ॾोह में गिरफ़्तार करे वठी पई वञे त पीउ
धीअरनि खे छो कोन मना कयो। असां इहो त पढ़ंदा ऐं ॿुधंदा हुआसीं त कंहिं खूनी या चोर या धाड़ेल जी पकड़ में न अचण करे माइटनि खे हिरासां कयो वेंदो हो, पर बाबा ऐं ॿिन्ही धीअरनि जे कॉलेज जे मुतालबे करण खां न रोकण ते गिरफ़्तार कयो वियो। छा त जमहूरियत हुई। थाणे ते पहुचण वक़्तु साम्हूं सूबेदार कुर्सी ते फूकियो वेठो हो। बाबा खे घटि वधि ॻाल्हाइण सां गॾु ज़ुबैदा ऐं मूंखे बि तनज़े अंदाज़ में चवणु लॻो, हाणे थाणे जी खोली में नारा हणिजो। आदि ज़ुबैदा चयसि, एतिरियूं असां निधड़कियूं न आहियूं, ॿाहिरि असांजा साथी आज़ादी जा नारा हणंदा। सूबेदार त कंध हेठि कयो। थोरी देरि में शहर जे चङे मुड़ुसु साहिब ॾिने खे चयो त हिननि ॿिन्ही ज़ुबैदा ऐं हमीदा खे घर वठी वञो, बाक़ी हिननि जे पीउ सां ॻाल्हायूं था। असां अञा घर पहुतासीं त वापसि साहिब ॾिनो मेमण आयो ऐं चयाईं त हाणे थाणे ते हलो, तव्हांजे बाबा तव्हांखे घुरायो आहे। हालांकि बाबा खे चालान करे कंडियारो थाणे वठी विया ऐं कंडियारो थाणे जो सूबेदार इस्माइल सोलंकी मेरापुर मां गिरफ़्तार करे खेसि कंडियारो थाणे वठी वियो। सीउ तमामु घणो हो। अदी ज़ुबैदा इहो चयो त दिलि में नारा था हणूं त जीअं सीउ जो अहसासु न थिए। हीउ तफ़सीली ज़िक्र मूं पंहिंजे किताब पीड़ा जो सफ़र में कयो आहे। आज़ादी खां पोइ मेरापुर में ग़ुलाम रसूल सैतो, दाइम बरोच, मियाँ दाद ख़ासकली, मीर काज़म ऐं शहर जे लातइदाद माण्हुनि इहो चई इस्तक़बाल कयो त इनक़लाबी तारीख़ जी जदोजहद जे सुरमियुनि असांजा ॻाट ऊचा कया। ज़ुबैदा गांगरू शादी खां पोइ बि पंहिंजो सियासी नज़रियाती सफ़र साह जी आख़िरी घड़ी ताईं जारी रखियो। संदसि वर अणपढ़ियल हो पर निहायत समझदार हो। हुन ज़ाल ते रिवायती मर्दनि वांगुरु पाबंदी न मढ़ी पर भरपूर आज़ादी ॾिनी। बल्कि ख़ुशि थी ॿुधाईंदो हो त ज़ुबैदा, तुंहिंजा साथी पढ़ियल ऐं सुठा आहिनि, तूं पंहिंजी जदोजहद जारी रख। जॾहिं उस्ताद जी हैसियत में सखर खां थोरो परे लाल मुश्ताक स्कूल में पढ़ाइण वेंदी हुई त संदसि ससु, जेका मासी बि हुई, साणसि गॾु वेंदी हुई, छाकाणि त असीं जे ॾहाके में अञा एतिरी आज़ादी सां हलण जो माहौल न हो। ऐं पोइ फ़ौरन सखर शहर जे स्कूल में बदिली थी। हाणे ज़ुबैदा गांगरू उस्तादनि जे गंभीर मसइलनि ॾाढो कीअं अखियूं बंदि रखे, तंहिं करे PTLF में रही जाखोड़ जारी रखियाई। उन्हनि ॾींहंनि में हिकु मनगढ़त ऐं उस्तादनि खे परेशान करण वारी साज़िश थी त उस्तादनि खां ॿीहर इंटरव्यू वरिता वञनि। ज़ुबैदा गांगरू उन ते इहो मौक़िफ़ रखियो त उस्तादनि खे नए कोर्स मूजिबि ट्रेनिंग ॾेई कोर्स कराया वञनि। उस्तादनि जी तज़लील करे नाहिल करार ॾियणु बेअक़ली ऐं नादानी आहे। संदसि इहो जुमिलो ॾाढो मशहूरु थियो हो त जेके हुक्मरान अॼु हुक्मरानी कनि था उहे बि उन्हनि उस्तादनि जा पढ़ायल आहिनि, पोइ पहिरीं उन्हनि खे नाहिल कयो वञे। संदसि हक़ सच जा जुमिला चार्ज शीट हुया, तंहिं करे कुझु वक़्त लाइ खेसि नौकिरी तां हटाए वियो, पर हीअ मायूस न थी। संदसि निढड़ा ॿार ऐं घर जूं मुआशी हालतूं बि एतिरियूं बहितर न हुयूं, पर तॾहिं बि सिर ते कफ़न ऐं पेरनि सां पथर ॿधी हलण वारी इनक़लाबी औरत लाइ इहे सभु तकलीफ़ूं कुझु कोन हुयूं। जेतिरो वक़्त बि उस्ताद जी हैसियत में रही, हुन पाण खे उस्तादनि जी तहरीक खां अलॻि न कयो। रिटायर थियण खां पोइ इंसानी हक़नि जे तंज़ीमनि, औरतनि, ॿारनि ऐं मज़लूम महकूमनि लाइ हमेशह आवाज़ु बुलंद रखियो। तोड़ जो खणी शुगर जे मर्ज़, ब्लड प्रेशर ऐं 2 साल अॻु फालिज जे अटैक खां पोइ दवाऊं सिहत जो साथ पियूं ॾियनि, पर संदसि हौसलो सभिनी बीमारियुनि खे लाचारी जे उड़ाह खां पासीरो रखियो। संदसि धीअ हुमेरा मंगी, जेका वकील आहे, ऐं सभ खां नंढी धीअ सुगंध हमेशह गॾु रहियसि। जॾहिं रोहिड़ी बाईपास ते वकीलनि जो धरणो हुयो त ज़ुबैदा गांगरू खां रहियो न थियो ऐं धीअरनि खे चयाईं त मूंखे वठी हलो। हथ खां पाण झलाए बि ट्रक ते बीही वकीलनि जी जदोजहद में हौसला अफ़ज़ाई कंदी रही। हू जिस्मानी तरह त काफ़ी कमज़ोर थी चुकी हुई, पर सोच, फ़िक्र ऐं जदोजहद में 50 साल अॻु वारी ज़ुबैदा गांगरू जी भरपूर ललकार ऐं जज़्बो साॻियो हो। मां संदसि आख़िरी रस्मनि में शरीक न थी सघियसि ऐं शरीक थी ॾिसी बि न सघां हा। मुंहिंजे लाइ ॼण अमर आवाज़ ऐं सुजाॻी जा गूंजंदड़ आवाज़ हमेशह अमर रहंदा। हू मुंहिंजी भेण खां वधीक बहितरीनु दोस्त ऐं साथी हुई। मां त ज़िंदगी जे तजुर्बे में रिश्तनि नातनि जी अहमियत सम्झां थी। हिन सुरे खाधल समाज में जिते नफ़रतूं, बुग़ज़, मुनाफ़िक़ियूं हुजनि, उते हमीदा ऐं ज़ुबैदा जा इनक़लाबी जज़्बा माठा नथा थी सघनि। बसि ॾुख सिर्फ़ु इहो आहे त उन जे असरातनि जा पाछा कॾहिं कॾहिं अची था वञनि। ज़ुबैदा गांगरू पंहिंजे वचन कयल ज़िंदगी सां मोहबत, प्यार, शफ़क़त, इंसानी जो नातो जोड़े वई आहे।
जेको सीसी में साह ताईं रहंदो। वञण खां पोइ तारीख़ जे वर्कनि में ज़रूरु को पनो उथलाईंदे नज़र ईंदो। सो कामरेड ज़ुबैदा गांगरो 8 मार्च जी जदोजहद जे दौर जो तसलसल आहे। खेसि सुर्ख़ सलाम। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हमीदा गांगरो जो लिखियल लेख। जीअं तव्हीं ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अव्हां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था त हीअ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अव्हां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो इन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। जीअं त अव्हीं ॼाणो था त असीं हिन इदारे खे कारोबारी बुनियादनि बदिरां क़ौमी ख़िदमत जे बुनियाद ते हलाए रहिया आहियूं। इन जे करे असांखे हिन इदारे खे हलाइण लाइ ऐं पेरनि ते बीहारण लाइ अव्हां जे माली सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। अव्हीं असां सां ईमेल वसीले या व्हाट्सअप वसीले राब्तो करे सघो था। असांजी वेबसाइट तोड़े प्रोग्रामनि जे बैनर ते मुकमिल पतो मौजूदु आहे। असां सां राब्तो करियो। उन सां गॾोगॾु असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारियो। ॿुधंदा रहो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।